रब खां पोइ तुझो आला खिदमतूं जी जल अमा तो ॾियारो इज़्ज़तूं आ कलामुल्लाह में एहसान तुझे जो हुक्म आ कलामुल्लाह में एहसान तुझे जो हुक्म पर करे पूरियूं न सघियुस पर करे पूरियूं न सघियुस कुर्बतूं जी जल अमा तो ॾियारो इज़्ज़तूं अज़मतूं जी जल अमा तो ॾियारो इज़्ज़तूं अणपढ़ियल खे था सॾनि आलिम सुघड़ शायर अदीब अणपढ़ियल खे था सॾनि आलिम सुघड़ शायर अदीब तुझे दुआउनि ही ॾिनियूं सभु तुझे दुआउनि ही ॾिनियूं सभु सुबतूं जी जल अमा तो ॾियारो इज़्ज़तूं अज़मतूं जी जल अमा तो ॾियारो इज़्ज़तूं हाल मिस्कीनीअ में पूरा करे आपालियो हाल मिस्कीनीअ में ही आज इस मदरसे में पढ़ंदो हो ही ताहिरी टोपी हींअर ही थुल्हे पटवारिया सन्ने पटवारी शुरू दौर में जॾहिं अञा बेदार मोराई फतेह मोहम्मद उन ताहिरी टोपीअ जे ताज खे मुतारिफ करायो हो छो त ताहिरी ताज जो बानी उहो आहे हज़रत सुना साईं रहमतुल्लाह अलैहि जन उन रंग खे पसंद फरमायो हो ऐं हज़रत फतेह मोहम्मद बेदार मोराई साहब जन पाती उन दौर में मदरसे पढ़ंदोसि हिन वक्त गालिबन हिन टोपीअ जी रक़म 1000 रुपयो उन वक्त हा टोपी हफ़्तो पूरो मुंहिंजी जीजल अम्मा हथनि सां ठाहींदी हुई 20 रुपया टोपीअ जी रक़म हूंदी हुई उन 20 रुपयनि मंझां मूंखे मदरसे जो ख़र्च बि ॾींदी हुई पंहिंजे घर जो ख़र्च बि हलाए हाल मिस्कीनीअ में पूरा करे आपालियो हाल मिस्कीनीअ में पूरा करे आपालियो तो ॾिनियो रब खां वठी है तो ॾिनियो रब खां वठी बरकतूं जी जल अमा तो ॾियारो इज़्ज़तूं मुझी बेड़ी खोड़ भेरा आलुगे लहरुन अंदर मुझी बेड़ी खोड़ भेरा आलुगे लहरुन अंदर पर बुढ़ण खां थियूं बचाया शफ़क़तूं जी जल अमा तो ॾियारो इज़्ज़तूं अज़मतूं जी जल अमा